सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजो प्रणाम ऐं जिए सिंध। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। आउं महराण यूनिवर्सिटी ॼामशोरो में प्रोफेसर आहियां। साइंसी ॼाण खे आम करणु मुंहिंजो मशग़लो आहे। हिन लेक्चर जो मौज़ू आहे काइनात खे सम्झाइण में बतलीमूस जो किरदारु। पर मौज़ूअ ॾांहुं हलण खां अॻु में आउं तव्हांखे दरख़्वास्त कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं हिन वीडियो खे लाइक कंदा। पंहिंजे चौगिर्द मौजूद हिन वसी काइनात खे सम्झण जी जुस्तजू करणु फितरी अमल आहे। काइनात खे मुख़्तलिफ़ वक़्तनि जे माण्हुनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सम्झियो ऐं सम्झायो आहे। आगाटे दौर जे इंसान वटि अहिड़ो अक़ीदो बि मौजूदु हो त हीअ दुनिया थालीअ मिसल आहे जेका कंहिं कुमीअ मथां रखियल आहे ऐं इहा कुमी पाण खां वॾी कुमीअ मथां बीठल आहे। अॼु पाण ॼाणूं था त जंहिं काइनात में पाण रहूं था सा अटकल 14 अरब साल अॻु यानी 14 बिलियन साल अॻु वजूद में आई हुई। इहा तमामु वॾी आहे या लामहदूद आहे ऐं अञा फैलिजी रही आहे। इन में खरबें कहकशाऊं यानी गैलेक्सीज़ आहिनि। पंहिंजी कहकशां उन्हनि खरबें कहकशाउनि मां हिकु आहे जंहिंखे पाण खीराई वाट यानी मिल्की वे जो नालो ॾिनो आहे। खीराई वाट में 2 खां 4 खरब तारा यानी 200 बिलियन खां 400 बिलियन तारा यानी स्टार्स मौजूद आहिनि। हिक अंदाज़े मुताबिक़ खीराई वाट में 1 खरब गिरह यानी प्लेनेट्स आहिनि जिन मां 50 करोड़ गिरहनि में हयाती जन्म वठी सघे थी। खीराई वाट जे खरबें तारनि मां हिकिड़ो तारो पंहिंजो सिज आहे। पंहिंजे सिज जे चौधारी 8 गिरह यानी प्लेनेट्स ऐं ॿिया केतिराई नंढ गिरह यानी डार्फ प्लेनेट्स बेज़वी मदार में चकर लॻाए रहिया आहिनि। सिज ऐं उन जे कुटुंब खे पाण सूरज मंडल यानी सोलर सिस्टम जे नाले सां सुञाणूं था। इन सूरज मंडल जो 3 नंबर गिरह पंहिंजी धरती आहे। किन ग्रहनि जे चौधारी उपग्रह यानी सैटेलाइट्स चकर लॻाए रहिया आहिनि। धरतीअ जे चौधारी बि हिकिड़ो कुदरती उपग्रह चकर लॻाए रहियो आहे जंहिंखे पाण चंडु सॾींदा आहियूं। पर अॼु पाण इहो सभु इन करे ॼाणूं था जो पाण ताक़तवर ॾूरवेखनि यानी टेलीस्कोप्स जी मदद सां ॾूरां तारा ऐं ग्रह ॾिसी सघूं था। पाण मुख़्तलिफ़ ग्रहनि ते पंहिंजा रॉकेट उमाणे सघूं था। पंहिंजा ठाहियल हथरादू उपग्रह यानी आर्टिफिशियल सैटेलाइट्स धरती तोड़े ॿियनि केतिरनि ई ग्रहनि जे चौधारी चकर लॻाईंदे उन्हनि जो मुआइनो करे रहिया आहिनि। इंसान चंड ते क़दम रखी चुको आहे पर इहो सभु पाण अॼु खां 100 साल अॻु कोन ॼाणंदा हुआसीं। 600 साल अॻु त पाण वटि इन ॻाल्हि जी बि पकी साइंसी साबिती न हुई त धरती सिज जे चौधारी चकर लॻाए रही आहे, छाकाणि त पाण वटि ॾूरवेख यानी टेलीस्कोप मौजूदु न हुआ ऐं आमतौर इहो ई सम्झो वेंदो हो त सिज धरतीअ जे चौधारी चकर लॻाए रहियो आहे। रूमी सुल्तनत यानी रोमन एम्पायर ऐं यूनान जे केतिरनि ई नजूमियुनि, साइंसदाननि, मुफ़क्किरनि ऐं रियाज़ीदाननि काइनात जा अहिड़ा ख़ाका तयारु कया हुआ जिन में धरती काइनात जो मर्कज़ बणियल हुई। इन खे अंग्रेज़ीअ में जियोसेंट्रिक मॉडल यानी धरती मरकूज़ मॉडल सॾींदा आहिनि। हीउ उहो दौर हो जॾहिं नजमियात यानी एस्ट्रोनॉमी ऐं नजूम भ्यास यानी एस्ट्रोलॉजी में फ़र्क़ु
कोन कंदा हुआ। काइनात जो अहिड़ो ई हिकिड़ो ख़ाको 2वीं सदी ईस्वीअ में क्लोदियो बतलीमूस नाले यूनानी साइंसदान पेश कयो। अंग्रेज़ीअ में खेसि टॉलमी सॾींदा आहिनि। बतलीमूस रोमी सुल्तनत यानी रोमन एम्पायर अंदरि अॼोके मिस्र वारे इलाइक़े में ॼाओ। बतलीमूस यूनानी ॿोलीअ में 2 किताब लिखिया, जिन जा उनवान अल्माजेस्ट ऐं तेत्राबिब्लोस हुआ। इन्हनि किताबनि खे तमामु घणी मक़बूलियत मिली ऐं बतलीमूस जा इहे किताब सदियुनि जूं सदियूं दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो थींदा रहिया। अल्माजेस्ट जो आख़िरी छापो 1998 में यूनान में शाया थियो। बतलीमूस जे पेश कयल ख़ाके जा चंद अहम नुक़्ता ही हुआ। पहिरियों, आसमानी निज़ाम गोलाईअ ते आधारियल आहे ऐं समूरी हरकत गोलनि में थिए थी। ॿियों, धरती बि हिकिड़ो गोलो आहे। टियों, धरती आफ़ाक़ यानी कास्मास जे मर्कज़ में यानी काइनात जे मर्कज़ में वेठल आहे। चौथों, धरती चुरपुर नथी करे यानी साकिन आहे। पंजों, ॾूरांहनि साकिन तारनि खां फ़ासिले जी भेट में धरतीअ जी जसामत न हुअण बराबरि आहे। तंहिं करे धरतीअ खे रियाज़ियाती नुक़्ते वांगुरु लेखणु घुरिजे। बतलीमूस जे पेश कयल ख़ाके मुताबिक़ असांजी धरतीअ जे चौधारी पहिरें गोल मदार में चंड चकर काटे रहियो आहे, ॿिएं गोल मदार में मरकरी, टें गोल मदार में वीनस, चौथें गोल मदार में सिज, पंजें गोल मदार में मरीख़, छहें गोल मदार में जुपिटर ऐं सतें गोल मदार में सेटर्न चकर लॻाए रहियो आहे। बतलीमूस जे इन मफ़रूज़े खे आम तस्लीमी मिली वई, जेका ईंदड़ 1,500 सालनि ताईं उनखे हासिल रही। धरतीअ खां ॾिसजंदे इन्हनि ग्रहनि जी बीहक कॾहिं अॻियां त कॾहिं पुठियां थींदे नज़र ईंदी हुई। तंहिं करे अहिड़ो मुशाहिदो इन मफ़रूज़े सां तज़ाद में हो त समूरा ग्रह धरतीअ जे चौधारी गोल मदार में चकर लॻाए रहिया आहिनि। इन खे दुरुस्त करण लाइ बतलीमूस ग्रहनि जे मदार में उपमदार यानी एपीसाइकिल्स मुतारिफ़ कराया। उपमदार वारो तरीक़ो ॿियनि माहिरनि बि इस्तेमालु कयो हो, पर पोइ बि जुपिटर, ॿियनि ग्रहनि ऐं वींदे सिज जी ज़ाहिरी हरकत जा मुशाहिदा बतलीमूस जे ॾसियल गोल मदारनि सां न पिए ठहिकिया, छाकाणि त सिज ऐं ॿियनि ग्रहनि जा यानी प्लेनेट्स जा फ़ासिला धरतीअ खां घटि वधि थींदे महसूस थींदा आहिनि। इन मसइले खे हल करण लाइ बतलीमूस हटियल मर्कज़ वारो तरीक़ो इस्तेमालु कयो। हिन धरतीअ खे गोल मदार जे बिल्कुलु विच में बीहारण बजाए थोरो हटाए बीहारियो। इहो हटियल मर्कज़ वारो तरीक़ो ॿियनि माहिरनि इस्तेमालु न कयो हो, पर अञा बि सिज जी बीहक वारा मुशाहिदा बतलीमूस जे गोल मदारनि सां न पिए ठहिकिया। धरतीअ खां कयल मुशाहिदनि में सिज ऐं ॿियनि ग्रहनि जी हरकत कॾहिं सुस्त त कॾहिं तकड़ी थींदे नज़र अचे थी। अहिड़नि मुशाहिदनि खे सम्झाइण लाइ बतलीमूस मुसावियो यानी इक्वंट नाले रियाज़ियाती औज़ार इस्तेमालु कयो। मसावियो उहो नुक़्तो आहे जेको मर्कज़ जे ॿिए पासे मर्कज़ खां एतिरे ई फ़ासिले ते आहे जेतिरे फ़ासिले ते धरती आहे। बतलीमूस दावा कई त कंहिं ग्रह जो उपमदार यानी एपीसाइकिल मुख मदार में अहिड़ीअ रीत फिरे थो जो उनखे मसावीअ सां मिलाईंदड़ लकीर बराबरि साइनि में बराबरि कुंड अॻिते हले थी।
मतिलब त मुखी मदार में ग्रह यकसां रफ़्तार सां न हलंदा आहिनि। धरतीअ खे वेझो हूंदे इहे तकिड़ो हलंदा आहिनि, जॾहिं त धरतीअ खां परे हूंदे इहे आहिस्ते हलंदा आहिनि। जेतोणीकि अॼु पाण ॼाणूं था त काइनात जो ख़ाको जेको बतलीमूस ॾिनो सो असुल काइनात खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, पर बतलीमूस जो मॉडल तमामु डिघे अरसे ताईं इन करे मक़बूल रहियो जो ग्रहनि जे तॾोह मुशाहिदे सां ठहिकियो पिए ऐं इन में उहा सलाहियत मौजूदु हुई जो इहो ग्रहनि जी बीहक यानी पोज़ीशन जो दुरुस्त काथो लॻाए सघे। बतलीमूस जे इन मॉडल जो आधार अक़ीदे बजाए गहरा साइंसी मुशाहिदा ऐं ॻूढ़ी जामेट्री हुई, पर बदकिस्मतीअ सां अरब इलाइक़नि जा माण्हू यूनानी ॾाहनि जी साइंस ऐं साइंसी मफ़रूज़नि खां अणॼाण रहंदा आया ऐं इहो ई सम्झंदा ऐं सम्झाईंदा रहिया त धरती सई यानी फ्लैट आहे, जंहिंजे मथां 7 सवां आसमान आहिनि ऐं इहो त सिज का बत्ती आहे जेका ॾींहं जो असांजे थोरो ई मथां ॿरंदी आहे ऐं राति जो कंहिं गदिले पाणीअ जे तलाव में ॿुॾी वेंदी आहे। 9वीं सदी ईस्वीअ में बतलीमूस जे किताबनि जो अरबीअ में बि तर्जुमो थियो ऐं 12वीं सदी ईस्वीअ में इन जो तर्जुमो लातीनीअ में थियो, जंहिं सबबि इस्लामी अरब दुनिया ऐं यूरोप में बतलीमूस जे किताब जो असरु तमामु घणो रहियो। इहो असरु 17वीं सदी यानी जदीद यूरोप जे इब्तिदाई दौर ताईं जारी रहियो। जेतोणीकि बतलीमूस जे किताब जा तर्जुमा 18वीं, 19वीं ऐं 20वीं सदीअ दौरान अंग्रेज़ीअ में थींदा रहिया, पर 18वीं सदीअ जी शुरूआत में ई साइंसी पेशरफ़्त सबबि एस्ट्रोलॉजी ऐं बतलीमूस जे किताबनि जी उहा इल्मी हैसियत न रही जेका रहंदी आई हुई। जेके क़ौमूं रुगो आसमानी सहीफ़नि खे इल्मु सम्झी वेठियूं ऐं कहाणियुनि में साइंस ॻोल्हण पोयां लॻियूं से तबाहीअ ॾांहुं वधी वयूं। अचो त उहो इल्मु पिरायूं जेको तजुर्बनि ऐं मुशाहिदनि मां हासिलु थींदो हुजे ऐं पंहिंजी सोच जो आधार एतिक़ाद बजाए मंतक यानी लॉजिक ऐं इस्तदलाल यानी रीज़निंग खे बणायूं। जिए सिंध।